सूरह साद रुकू नंबर 4। ऐं असांजे बाने अयूब खे यादि कर, जॾहिं पंहिंजे पालणहार खे ॿाॾायईं त मूंखे शैतान ईज़ा ऐं ॾुख पहुचायो आहे। तॾहिं चयोसूं त ज़मीन ते पंहिंजी लठ हण, जो ही चश्मो विञण जो हंधु थधो ऐं पीअण लाइ मिठो आहे, ऐं खेसि ऐं संदसि घर वारा ऐं साणनि ओतिरा ॿिया बि अता कयासूं। हीअ असांजे तरफ़ खां बाज ऐं ध्यान वारनि लाइ नसीहत आहे। ऐं चयोसूं त पंहिंजे हथ में ॿुहारो वठि, पोइ उन सां पंहिंजे ज़ाल खे धकु हण ऐं कसम न भञ, बेशक असां खेसि साबिर लधो। अयूब चङो बानू हो, उहो ख़ुदा ॾांहुं वरण वारो हो। ऐं असांजे ॿाननि इब्राहीम ऐं इसहाक ऐं याकूब खे यादि कर, जे हथनि ऐं अखियुनि वारा यानी इल्म ऐं अमल वारा हुआ। बेशक असां खेनि हिकु पाक आदत लाइ निरालो कयो, जो आख़िरत जो यादि करणु आहे। ऐं बेशक उहे असां वटि सॻोरनि ऐं नेकनि मां हुआ। ऐं इस्माईल ऐं अलियस ऐं ज़ुल्किफ़ल खे यादि कर, ऐं हर हिकु नेकनि मां हो। हीउ क़ुर नसीहत आहे, बेशक परहेज़गारनि लाइ चङो मोटण जो हंधु आहे। याने हमेशह रहण जा बाग़ आहिनि, जिन जा दरवाज़ा उन्हनि लाइ खुलियल आहिनि। उते टेक ॾींदड़ हूंदा, उते घणा मेवा ऐं शराब पिया घुराईंदा, ऐं वटनि हेठि निगाह करण वारियूं ऐं उमिरि में हिकु जेॾियूं ज़ालूं हूंदियूं। ही उहो आहे जंहिंजो हिसाब जे ॾींहं लाइ अंजाम ॾिनो वञेव थो। बेशक उहो असांजो रिज़्क़ आहे, जंहिंखे का खोट न हूंदी। इहो बदिलो भलारनि लाइ आहे, ऐं बेशक हद खां लंघंदड़नि लाइ बुछड़ो मोटण जो हंधु आहे, जो दोज़ख आहे। उन में घिड़ंदा, पोइ उहो बुछड़ो विछाइणो आहे। हीउ अज़ाब कोसो पाणी आहे ऐं पोइ आहे, पोइ भली त उनखे चखनि। इहो ऐं अहिड़ो क़िस्मे ॿियो अज़ाब बि आहे। हीअ हिकु फ़ौज आहे, जा अव्हां सां गॾु घिड़ण वारी आहे। शायदि खेनि का वेकिरी जाइ न मिले, छो त उहे बाहि में घिड़ण वारा आहिनि। ताबिअ चवंदा त न, बल्कि अव्हांखे शायदि का वेकिरी जाइ न हुजे, जो असां लाइ कुफ्र खे पुराणी रस्म करे छॾियो, पोइ दोज़ख बुछड़ी जाइ आहे। चवंदा त ए असांजा पालणहार, जंहिं असां लाइ हीअ कुफ्र जी पुराणी रस्म ठाही हुजे, तंहिंजे हक़ में दोज़ख ऐं ॿीणो अज़ाब ज़्यादा कर। ऐं दोज़ख ही चवंदा त असांखे छा थियो आहे, जो मुड़सनि मुस्लमाननि मिस्कीननि खे नथा ॾिसूं, जिन खे बुछड़नि मां ॻणींदा हुआसूं, नाहक़ साणनि ठठोलियूं कंदा हुआसूं। छा या असां खां ठठोलियूं कंदा हुआसूं? छा या खाइनि असांजूं अखियूं तिरकियूं आहिनि? बेशक दोज़खियुनि जो पाण में जहिड़ो करणु इहा हिकु सची ॻाल्हि आहे।